ठुल्ह खां न्यूज़ शेयर कंदा हलूं त मुल्क समेत पूरी दुनिया में तबाही मचाईंदड़ कोरोना वायरस जे मुमकिन फैलाउ खां बचाव लाइ सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि जीअं ठुल्ह में भी म्यूनसिपल इंतज़ामिया पारां शहर में मुख़्तलिफ़ जॻहनि ते स्प्रे जो अमल शुरू कयो वियो। उन ॾस में शहर जे अहम चौकनि रियाज़ चौक, रहबर चौक, हुसैनी इमाम बारगाह, जोंगल मोड़, अमरोटी चौक, हाई स्कूल रोड, सुमरा महला समेत शहर जे मुख़्तलिफ़ घिटियुनि बाज़ारनि में बीमारियुनि खां बचाव लाइ स्प्रे करायो वियो। उन मौक़े ते म्यूनसिपल चेयरमैन ज़ोएब ख़ान सरकी साहिब सां ॻाल्हाईंदे चयो त कोरोना वायरस खां बचाव लाइ हिन मुश्किल घड़ीअ में शहरी इंतज़ामिया सां तावन करनि। रिपोर्ट अब्दुल हकीम दायो ठुल्ह।